राजनामामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा। ठुल में म्यूनिसिपल कमेटी जो करोड़ों रुपयनि जूं गाॾियूं नाकारा बणिजी वयूं आहिनि। म्यूनिसिपल कमेटी जा मज़दा ट्रैक्टर रिक्शा मरम्मत न थियण करे खुलियल आसमान में सिरुनि ते बीठल आहिनि, जेके मामूली मरम्मत बाद इस्तेमाल हेठि अची सघनि था। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी खे मिलियल कल्टस कार ऐं जीप केतिरे अरसे खां गायब थियल आहे। मालूम थियो आहे त म्यूनिसिपल कमेटी जॾहिं त म्यूनिसिपल अमलदारनि गाॾियुनि जी मरम्मत ऐं पेट्रोल जी मुद में लखीं रुपयनि जा बिल कढाए वञनि था, पर गाॾियुनि जी सूरतहाल गणती जोगी आहे। ॿिए तरफ़ सुप्रीम कोर्ट जे मना बावजूद सीएमओ ऐं एडमिनिस्ट्रेटर नॉन एसयूजी जा मुक़रर थियल आहिनि, जेके हर महीने ईंदड़ लखीं रुपया बिलनि जी मुद में कढी वञनि था। होॾां अहिड़ी सूरतहाल ते जदोजहद एक्शन कमेटी जे अॻुवाण गणती जो इज़हार कंदे कार्रवाई न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाइण जी धमकी ॾिनी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।